नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे जाम शोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियर एंड टेक्नोलॉजी जाम शोरो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो कैंपस खैरपुर मीरस में तदरीसी साल 2019-20 में दाख़िलाई लाइ मेहरान यूनिवर्सिटी जाम शोरो में प्री एडमिनिस्ट्रेट टेस्ट वरिती वई। सिंध सूबे जो डोमिसाइल रखंदड़ दाख़िला जे उम्मीदवारनि खां जाम शोरो कैंपस जे अरिड़हं ऐं खैरपुर कैंपस में 6 टेक्नोलॉजी में 1900 सीटनि लाइ कुल 10,085 उम्मीदवार दाख़िला टेस्ट में वेठा, जिन में 8,692 शागिर्द ऐं 1,393 शागिर्दाणियूं शामिल आहिनि। टेस्ट में वेठल उम्मीदवारनि खे ख़िताब कंदे मेहरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद असलम अकीली चयो है त मेहरान यूनिवर्सिटी गुज़िरियल 10 सालनि में तमामु घणी तरक़ी कई है। नवां शोबा खुलिया आहिनि। यूनिवर्सिटी जूं बिज़नेस कंप्यूटर रजिस्टर थियूं आहिनि। वाइस चांसलर चयो है त रुगो इंजीनियर ऐं टेक्नोलॉजी तइलीम ॾियण ताईं महदूद न आहे, पर हंदड़ साल ऐं बिज़नेस जा बि बैचलर प्रोग्राम शुरू कया वञनि। इन में दाख़िला जो हंदड़ महीने ऐलान कयो वेंदो। डॉक्टर मोहम्मद असलम अकीली चयो त मेहरान यूनिवर्सिटी अमेरिका, बर्तानिया, चाइना, मलेशिया, तुर्की, स्पेन, नेपाल ऐं ॿिनि मुल्कनि सां गॾु तहक़ीक़ी ऐं तदरीसी कमु करे रही आहे। मेहरान यूनिवर्सिटी जा शागिर्द ऐं उस्ताद हिन वक़्तु यूरोप जे मुल्कनि में तहक़ीक़ करे रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।